सिगरेट छिकण जा नुक़सान कहिड़ा आहिनि इहा त सभु कंहिंखे ख़बर आहे, पर तंहिं बावजूद बि सिगरेट वापराइण जा आदी माण्हू हर हंधि मौजूद आहिनि। कैंसर जे मुख़्तलिफ़ मर्ज़नि खे छॾे बि जेकॾहिं ॾिसिजे त सिगरेटनि में मौजूद तमाक जो छिकियल दूंहों जेको असां पंहिंजे अंदरि कीहंदा आहियूं उन मां 90% निकोटीन उन वक़्त ई जिस्म पंहिंजे अंदरि जज़ब करे वठंदो आहे। चवण जो मतिलबु इहो त सिगरेट में जेका निकोटीन मौजूद हूंदी आहे उहा असांजो जिस्म 90% पंहिंजे अंदरि ई फौरी तौर ते जज़ब करे वठे थो। भली बाद में दूंहों असां पंहिंजे जिस्म खां ॿाहिरि बि कढूं पर निकोटीन जिस्म खां ॿाहिरि नाहे निकिरंदी। ख़तरनाक ॻाल्हि इहा आहे त भली जो केरु सिगरेट पीअण छॾे बि ॾिए पर इहा निकोटीन उन जे जिस्म मां नाहे निकिरंदी जेका हू पंहिंजे जिस्म में जज़ब करे चुको हूंदो आहे। सिगरेटनि जो दूंहों सिधो संउ फिफड़नि में ॼमंदो आहे या उन्हनि खे नुक़सान ॾींदो आहे। रत जी नालियुनि ऐं रत जे सेलनि में ऑक्सीजन जी जाइ ते दूंहें जो हुजणु पंहिंजी जाइ ते ख़तरनाक, पर फिफड़नि में दूंहें जो हुजणु साह खणण में तकलीफ़ जो सबबु बणिबो आहे। इहे ॻाल्हियूं वाकई खौफ़ ॾियारण ऐं ॻणतीअ जोॻियूं आहिनि, पर सिगरेट जे आदी माण्हुनि लाइ हिकु ख़ुशख़बरी बि आहे। ख़ुशख़बरी इहा आहे त तव्हां पंहिंजे जिस्म मां इन निकोटीन खे कढी पंहिंजे फिफड़नि खे साफ़ करे सघो था। थी सघे थो त कुझु माण्हुनि खे इहा ॻाल्हि एॾी वॾी न लॻंदी हुजे, पर हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं तव्हांजे फिफड़नि ते ॼमियल दूंहें ऐं निकोटीन खे ॾिसिजे त उहा तव्हांजे मौत जो सबबु बि बणिजी सघे थी। जेकॾहिं इन जाइ ते तव्हां पंहिंजे फिफड़नि खे सिगरेटनि जे दूंहें ऐं निकोटीन खां साफ़ कयो त इहो कंहिं बि हवाले सां नई ज़िंदगीअ खां घटि नाहे हूंदो। पंहिंजी खुराक में एंटी ऑक्सीडेंट शयुनि जहिड़ो कसाई चांहि, चकुंदर, सूफ़, संगतरो ऐं लीमो वग़ैरह जो इस्तेमालु करे बि फिफड़नि खे साफ़ करे सघिजे थो। इहे शयूं तव्हांजो मेटाबॉलिक रेट वधाईंदियूं आहिनि ऐं तव्हांजे जिस्म खे थियल नुक़साननि जी मरमत करे उन्हनि खे ॿीहर बहाल ऐं नओं कनि थियूं। उन खां सवाइ हिकु अहिड़ी चांहि आहे जंहिंजो इस्तेमालु तव्हांजे जिस्म मां निकोटीन खे ख़ारिज करण में वॾो सबबु बणिजी सघे थो। उहा आहे हेड्र वारी चांहि। इन चांहि लाइ हेड्र जा 2 चमचा, पीठल बसर 200 ग्राम, सुंढ जो हिकु टुकड़ो खणो। हाणे उन्हनि टिनिनि शयुनि खे थोरे पाणीअ में विझी थोरी देरि ताईं उॿारियो। थधो थियण खां पोइ उन पाणीअ खे ॾींहं में रुॻो 2 भेरा इस्तेमालु कयो। हेड्र में सरक्यूमिन नाले जुज़ मौजूदु हूंदो आहे जेको तव्हांजे जिस्म मां ज़हरीला मादा ख़तमु कंदो आहे ऐं जिस्म खे अंदरां साफ़ करे थो। सुंढ जूं ख़ासियतूं त सभु कंहिंखे ख़बर आहे। उहा जिस्म मां निकोटीन जे ख़ात्मे लाइ बि वॾो किरदारु अदा कंदी आहे। जिस्म मां निकोटीन जे ख़ात्मे ऐं अंदरें औज़ारनि जी सफ़ाईअ लाइ घणे मिक़दार में पाणी पीअण बि इंतिहाई ज़रूरी आहे। पाणी जिस्म जे अंदरें उज़वनि जी मरमत ऐं सफ़ाई बि कंदो आहे। वर्ज़िश करण सां रत जा वहिकिरा बहितर थींदा आहिनि ऐं तव्हांजे जिस्म जी निकोटीन पघर जे ज़रिए ख़ारिज थी निकिरी वेंदी आहे। फिफड़नि खे साफ़ करण वारे तरीक़नि ते अमल करणु सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं उन्हनि खे नुक़सान ॾियण वारे सिगरेट पीअण वारी आदत ई तुर्क कजे त इहो उन्हनि लाइ वधीक काराइतो साबित थींदो।